उहो सूबेदार जेल अंदरि वॾो नमाज़ी थी वियो हुयो। वटसि ڪيترائي क़ुरान शरीफ ऐं वظيفن जा क़िताब ऐं انيڪ دعائن जा क़िताब हुआ। राति जो जॾहिं ماني टुकुर खाई सुम्ही पئबो हुयो तॾहिं सूबेदार साहब उर्फ़ لاچار मौलवी वظيفو कंदो हुयो। यासीन सॻوري ज़ोर सां पढ़ंदो हुयो। जंहिं वक़्तु लफ़्ज़ مبين ते ईंदो हुयो त مبين वॾे आवाज़ सां पुकारींदो हुयो। शायद जेल खां ॿाहिरि हीराबाद में बि ॿुधण में ईंदो हो। निंड फिटी वेंदी हुई त सभिनी कैदियुनि लाइ आज़ार हो। असां सूबेदार साहब खे अर्ज़ु कयो त अलाह साईं ॿोड़ो कोन्हे, अवां आस्ते पढ़ो, ॿियनि जी निंड न फिटायो। सूबेदार साहब जंहिंमें पुलिस जो रूह हुयो तंहिं सुबुह जो असां ख़िलाफ़ ॿियनि कैदियुनि वटि इश्ताल अंगेज़ी वारी प्रोपेगेंडा कई। हिकिड़ी राति सूबेदार साहब वज़ीफ़े में मुबीन जूं दाहूं कयूं त कामरेड गुलाम अमन लेगारी ॾंडो खणी हिन ते वरियो त बसि कर, न त मुंहिंजो मुबीन ॾंडो थो अचई। पोइ बसि सूबेदार साहब वज़ीफ़नि जी पचर छॾी ऐं टुकुर मानी खाई किरी पवंदो हुयो।